ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी बाप दादा खे यादि करो। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा, शांत आत्मा, मां सुखी आत्मा, मां शक्तिशाली आत्मा, मां पवित्र आत्मा, मां आनंद में रहने वाली आत्मा, सदा परमात्मा जी छत्रछाया के हेठा रहने वाली सच्ची आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, ॾिसो मां सभिनि खां परे रहंदो आहियां। परम पिता परमात्मा सभिनि खां परे ते परे रहंदो आहे। इन लोक खां परे परलोक में ब्रह्मलोक में, ऐं असां हिन साकारी सृष्टि ते रहूं था। हाणे परम धाम, शांति धाम, परलोक, ब्रह्मलोक, ये सभु मथे परम धाम में परमात्मा जाते रहंदो आहे न, उतां जा नाम आहिनि। जीअं सृष्टि जो नाम आहे न, ये धरती चईंदा आहियूं, हिनखे अर्थ चईंदा आहियूं, सृष्टि चईंदा आहियूं, हिनखे मनुष्य लोक चईंदा आहियूं। उहा ई असां आत्मायूं जो सभिनि जे शरीर में जो आत्मायूं आहिनि न, उहा आत्मायूं परलोक जी रहण वारियूं, परम धाम जी रहण वारियूं। हिन सृष्टि ते असां सभु इहे 5 तत्वनि जो शरीर वठी करे पाठ वॼाइणा आहिनि न, लेकिन असांजो असली घर मथे आहे। असांजो पीउ बि मथे ई रहंदो आहे। असां त हेठि अची वियासीं, पंहिंजो पाठ वॼायूं था हिन 5 तत्वनि जे शरीर में अची करे, लेकिन असांजो पीउ मथे ई वेठो आहे। इन समय ई इन सृष्टि ते ईंदा आहिनि। भॻवान जो इहो ई समय आहे हिन सृष्टि ते अचण जो, बाक़ी भॻवानु कॾहिं बि हिन सृष्टि ते न ईंदो। बाबा चवनि था कि मां हिन ई समय ईंदो आहे, हिन ई समय जाते तव्हां मूंखे यादि कंदा उते मां तव्हांजी मदद करण लाइ तयारु थी वेंदमि, बाक़ी कहिड़े समय बि मां न ईंदो। त इहे कहिड़ो समय थो हले? संगम युग। काथे परलोक में रहण वारो भॻवानु, ऐं काथे असां हुनखे हिन सृष्टि में ई ढूंढूं था, हिन सृष्टि ते ई यादि करूं था। हिन सृष्टि जी चीज़नि खे भॻवानु सम्झी वेठा आहियूं। हिन सृष्टि ते जो माण्हू आहे हुनखे भॻवानु सम्झी वेठा आहियूं। जंहिंमें बि थोरा गुण शक्तियूं नज़र अचनि थियूं उहा भॻवानु सम्झी करे वेठा आहियूं, लेकिन उहो त परम धाम में रहण वारो, परलोक में रहण वारो। ॾिसो, हिन सृष्टि ते माण्हुनि खे हेॾे होॾे वञण में, हिक ॿिए सां मिलण में ॾींहं लॻंदा आहिनि, समय लॻंदो आहे। सम्झो तव्हांजो कोई संबंधी परदेश में रहंदो आहे, अमेरिका में रहंदो आहे, त तव्हांखे हुन सां मिलणो आहे त फ़ोन ते ॻाल्हाईंदव। अगरि व्यक्तिगत रूप सां मिलणो आहे त तव्हांखे हुते वञिणो पवंदो, केॾो ख़र्चो करिणो पवंदो आहे, केॾो समय लॻंदो है न। हिन समय माण्हुनि जो भॻवान जा अलॻि अलॻि रूप जॻह ठाहे वेठा आहिनि। सम्झो कोई सम्झे थो अमृतसर में ई भॻवानु आहे, वैष्णो देवी में ई भॻवानु आहे, त हुनखे बि हुन जॻह ते वञण में केॾो समय लॻंदो। अगरि चईंदो मां भॻवान सां मिलणु वञा थो त अमृतसर में वञण में बि केॾो समय लॻंदो आहे, ख़र्चो लॻंदो आहे। कोई अमृतसर नथो वञी सघे, कोई वैष्णो देवी नथो वञी सघे, एॾो पैसो न आहे, शरीर ठीकु न आहे, त सोचंदो आहे मां त भॻवान खां परे आहियां, मां कीअं वञा, मुंहिंजो त शरीर ई नथो हले, है न। त उहो जीअं ख़ुदि खे भॻवान खां परे ई मञंदा आहिनि। अगरि उहे न वञी सघंदा आहिनि, ऐं जेका वेंदा आहिनि या जो उते रहंदा आहिनि,
त उहो सोचंदा आहिनि इहे त भॻवान जे नज़दीक आहिनि, असां त एॾो परे आहियूं। लेकिन भॻवान त मथे रहंदो आहे परम धाम में, उहो त हिन सृष्टि ते रहंदा ई न आहिनि, है न। ऐं मथे वञण में, भॻवान सां मिलण में कोई ख़र्चो थोरी करिणो आहे, कोई समय थोरी लॻंदो आहे। तव्हां हिकु सेकेंड ख़ुदि खे आत्मा सम्झी परम धाम में परमात्मा खे यादि करो त सेकेंड सां बि कम समय में उते पहुची वेंदो, हुन सां मिलंदा, हुन खां शक्ति वठी सघंदा आहियो, हुन सां ॻाल्हाए सघंदा आहियो। बसि हाणे मां हिन सृष्टि ते कमु करां थी, हाणे मां पंहिंजो ध्यानु पंहिंजे मन में परमात्मा खे यादि कयो ऐं बुद्धि द्वारा परम धाम में पहुची वियसि। बाबा वटि परम धाम में मां आत्मा पहुची वियमि, उते मां बाबा सां गॾु शक्ति थी वठां, बाबा सां मन जी ॻाल्हियूं थी करां, गुण थी वठां। ईअं असांखे परम धाम में पंहिंजो समय, असां अगरि कोई बि घर खां ॿाहिरि बि निकिरूं था या कॾहिं बि असांखे ज़रूरत पई, ऐं तुरंत असां पंहिंजे खे आत्मा सम्झी परम धाम में बाबा खे यादि कयो, बाबा, ऐं बाबा शक्ति ॾियणु अची वियो, बाबा असांखे मदद करणु अची विया। समय न लॻंदो आहे, देहदारी संबंधनि सां मदद वठण में, हुन सां मिलण में असांखे समय लॻी सघंदो आहे, लेकिन आत्मा खे समय न लॻंदो आहे परमात्मा खे सां मिलण में, परमात्मा खां शक्ति वठण में। इहे त असां भॻवान जा अलॻि अलॻि रूप ठाहे करे अलॻि अलॻि जॻह ते रखिया आहिनि। त घर में ई माण्हू मूर्ति खे ई भॻवानु सम्झे थो त बि दुख में हुन जॻह वेही नथो सघे हुन सां गॾु न। अगरि केरु सनानु न कयो हूंदो, केरु झाड़ू पोछो कंदो हूंदो, या कोई अञा रोटी खाधी आहे अञा हथ ई न धोता आहिनि, ऐं कोई परेशानी अची वई, रोटी खाईंदे खाईंदे कोई ॻाल्हि अची वई ऐं असांखे ज़रूरत आहे भॻवान जी, त चईंदा झूठा हथनि सां कीअं, झूठे मुंहं सां कीअं भॻवान जो नाम वठूं। त इहे सभु क़ाइदा असां ठाता आहिनि, भॻवानु थोरी थो ठाहे। हाणे रोटी खाईंदे कंहिंजे गले में निवालो फसी वियो, हुन समय छा सोचे, उहो मुंहिंजा हथ झूठा आहिनि, मुंहिंजो मुंहुं झूठो आहे, मां भॻवान खे कीअं यादि कयां, है न। ॾिसो कोई हॉस्पिटल में पियो हूंदो आहे, वीचारे जो सुसु पोटी हुते ई थो करे, सनानु बि न कयो अथई, त छा उहो भॻवान खे यादि न करे? हुन समय त माण्हू चए थो भॻवान खे यादि करो। त इहे क़ाइदा असां ठाता आहिनि। मुख्य त असांखे सम्झणो आहे, मां आत्मा परलोक जी रहण वारी, मां हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आई आहियां, है न। मां आत्मा परलोक जी रहण वारी, हिन सृष्टि ते मां पाठ वॼाइण आई आहियां। हिन सृष्टि ते जॾहिं मां सतयुग में, जॾहिं सृष्टि सुठी हुई, सुख जी हुई, त मां हिते शरीर वठी करे पूरा 20 जन्म मां ॾाढो सुख शांति सां रही आहियां। हिन दुनिया में ई दुख शांति न हुयो, कूड़ पाप न हुयो, विकार न हुया, लेकिन द्वापर युग खां हिन दुनिया में विकारनि जी प्रवेशता जे कारण मां आत्मा हाणे ॾाढी ई परेशान थी वई आहियां। त अहिड़े समय में मुंहिंजी मदद करण वारो केरु आहे? त अहिड़े समय में असांजी मदद करण वारो सिवाय परमात्मा जी ॿियो कोई न आहे। बसि हिकु ॻाल्हि सम्झी वठो कि मां परम धाम जी रहण वारी आत्मा हिन सृष्टि जे हिन शरीर में आहियां, ऐं दुख मूंखे थो थिए, है न। दुख सुख मां ई आत्मा ई भोगां थी, ग़लति सही मां आत्मा ई हिन शरीर द्वारा करां थी। मां आत्मा में ही उल्टा सुल्टा वीचार अचनि था, मां आत्मा जी सोच ख़राबु आहे, मां आत्मा ही उल्टो सुल्टो कर्म करां थी। त इहे असां हिकु ॻाल्हि सम्झी वठूं कि मां आत्मा ई दुखी आहे, परेशान आहे, शक्तिहीन आहे, ऐं भॻवान खे मूंखे छो यादि करिणो आहे? छोजी मां आत्मा में मूंखे शक्ति भरणी आहे, पंहिंजे पाण में गुण ऐं सम्झ भरणी आहे। त हिन जे लाइ मूंखे परम धाम में ई भॻवान खे यादि करिणो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, न कि हिन दुनिया में।
ये ॻाल्हि असां सम्झी वठूं कि असांखे भॻवान खे छो यादि करिणो आहे? आत्मा में शक्ति भरण लाइ। भॻवानु तव्हांखे धन संपत्ति न ॾींदो, भॻवानु तव्हांखे ॿार न ॾींदो आहे, भॻवानु तव्हांखे कोई बि चीज न ॾींदो, लेकिन भॻवानु तव्हां में एतिरी शक्ति, एतिरी सम्झ, एतिरा गुण भरे छॾंदो कि तव्हांजो कमु सभु तव्हां द्वारा ई सही थिए। अॼु टीचर ॿार खे पढ़ाईंदी लिखाईंदी, लेकिन टीचर पेपर थोरी ॾींदी। टीचर कोई थोड़ी उन ॿार जी जगह नौकरी धंधो करे पैसा कमाईंदी पढ़ी लिखी। वो तो पढ़ी लिखियल आहे, वो तो खुद जो पढ़ी लिखिया वो ॿियनि खे पढ़ाए करे पैसा कमाए थी। वो तो टीचर त ॿारनि खे शिक्षा ॾींदी। ॿार जेतिरो सुठी रीति पढ़ंदो, जेतिरो सुठी रीति सम्झो, उन अनुसार ई वो पंहिंजे जीवन में कमाए बि सघंदो, अगरि उनखे कमाइणो आहे त। वैसे हर हिकु ॾिसो नौकरी ई करे थो न, कोई बि फ्री वेठे नथो खाए। असां अगरि कंहिंखे बि ॾिसूं न, घर में जो लेडीस आहे उहो बि त नौकरी करनि थियूं न, घर में जो कमु करनि थियूं। बसि इहे त असां चऊं था इहे त माउ आहे, त माउ पीउ जो फ़र्ज़ु आहे, इहे सभु फालतू ॻाल्हियूं आहिनि न। हर हिकु कोई फ्री में तो नथो खाए। अॼुकल्ह लेडी बि घर में वेठी आहे, उनखे माउ पत्नी न सम्झो, उहो सम्झो भई इहा बि इहे हिन जीअं तव्हां सोचो था मां दुकान ते वञी कमु करा, त उहो सोचो कि इहा बि त घर जो सुबुह खां राति ताईं जो कमु आहे करे थी न। चलो जहिड़ो बि करे थी, करे त थी। अॼु घर में कमु करण वारी माई खे माण्हू केतिरो बि चए, सुठी पोचा नथी लॻाए, त बि माण्हू चवंदो चलो करे त वञे थी, है न। ख़ुदि खां त माण्हू का हिकु पोचो लॻाइणु नथो हुजे। हिकु ॾींहुं माई आई त झाड़ू, चलो ठीकु आहे, ठीकु थो लॻे, झाड़ू कढी छॾो, पोचे जी ज़रूरत न आहे। ऐं माई ईंदी आहे ऐं पोचो सुठो न लॻाईंदी आहे त माण्हू हंगामो मचाए छॾींदा आहिनि। ऐं उन ॾींहुं माई न आई त तव्हांखे बिना पोचे बि पंहिंजो घरु सुठो पियो लॻे न। हिकु ॾींहुं माई आई, तव्हांजा कपिड़ा न धोई वई, अधु धोई वई, त हंगामो मचाए ॾींदा आहिनि। ऐं हिकु ॾींहुं माई न आई त कपिड़ा ईअं ई पिया आहिनि, कोई ॻाल्हि कोन्हे, कल्ह धोईंदी अची करे। पोइ माण्हुनि खे अख में नथो खरिजे। ऐं माई अचे थी, झाड़ू पोचो ठीकु नथी करे वञे त माण्हू जॻह जॻह ॾिसनि था, है न। तव्हां सोचो था हिकु ॾींहुं न पोचो लॻाईंदासीं, कोई ॻाल्हि कोन्हे, त तव्हां सोचो था उन माई हिकु ॾींहुं ग़लति थोरो ईअं करे थी वञे त तव्हां हंगामो त मचाए ॾियो। त इहा असांजी सोच में फ़र्क़ु आहे न, इहा असांजी सोच ग़लति आहे न। असांखे पंहिंजी सोच खे सुधारणो पवंदो न। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजी सोच खे सुधारो, पंहिंजी पाण खे सुधारो। त इन रीति असांखे छा करिणो आहे कि सदा पंहिंजी खे आत्मा सम्झी परमात्मा खे किथे यादि करिणो आहे? मथे यादि करिणो आहे। भॻवानु मथे रहंदो आहे, उहो तव्हांखे जॾहिं बि तव्हां सेकेंड में बि यादि कंदा न, उहो तव्हांजी मदद करण लाइ हाज़िर थींदो। सर्व संबंध सां असांखे भॻवानु बि पंहिंजो ठाहे रखिणो आहे, भॻवान खे। ऐं सदा इहे यादि रखो कि मां परम धाम जी रहण वारी हिन सृष्टि ते, हिन शरीर में अची करे मां पाठ थी वॼायां। मुंहिंजो इहा पाठ आहे, मां हिते पाठ थी वॼायां। पाठ वॼाईंदे वॼाईंदे मां आत्मा में शक्ति, गुण, सम्झ ख़तमु थी वई आहे। इन करे मां परमात्मा खे यादि थी करां। रोज़ु मूंखे भॻवान खे छो यादि करिणो आहे? ताकी मुंहिंजी आत्मा में शक्ति अचे, सम्झ अचनि, गुण अचनि, ताकी मां उन अनुसार कर्म क्षेत्र में कर्म करे सघां। ॾिसो, जीवन में अगरि कंहिंजे मथां ज़िम्मेवारी हूंदी आहे न, त ज़िम्मेवारी वारो माण्हू कॾहिं बि अलबेलो न रहंदो, है न। जंहिं वटि ज़िम्मेवारी हूंदी आहे न, उहो कॾहिं बि अलबेलो न थींदो, कॾहिं बि आलस न कंदो, कॾहिं बि कंहिंजे बि स्वभाव संस्कार जे वश थी करे ईअं न चईंदो कि न न मूंखे त करिणो ई न आहे, ईअं थी करे, ईअं चईंदो कोई ज़िम्मेवारी वारो माण्हू। हू चईंदो न, जीअं जहिड़ी बि आहे, जहिड़ा बि स्वभाव संस्कार आहिनि, मूंखे त कर्म करिणो, मुंहिंजी त ज़िम्मेवारी आहे इहे।
अॼु माण्हू ख़ुदि जी ज़िमेवारी नथो सम्झे त जीअं तीअं कमु करे थो। अॼु ॿार खे खाराइणु पीआरणु माउ पीउ जी ज़िमेवारी आहे। माउ पीउ चईंदो न असां त भई ॿार पैदा कया, हाणे हीअ खाए थी त खाए, न खाए त न खाए, असां छा करूं। न, ॿार जे मथां ॿार जी ज़िमेवारी आहे न, असांखे हुनखे कीअं बि करे खाराइणो आहे पीआरणो आहे। चलो उहो हीअ चीज़ न, हुनखे जो चीज़ सुठी लॻे थी एटलीस्ट हुनजे शरीर में त वेंदो। त हिन रीति बाबा असांखे चवनि था जेका ज़िमेवार आत्मा हूंदी आहे न, वो कॾहिं बि अलबेली न हूंदी, आलस न कंदी, कॾहिं बि न सोचदी मुंहिंजो छा मतिलबु आहे, कॾहिं बि कंहिंजे हद जे स्वभाव संस्कारनि में हद जी ॻाल्हियुनि में न वेंदी। वो चईंदी चलो जो आहे जीअं, मूंखे त कमु करिणो आहे, मूंखे त चइणो आहे न हिननि खे, कल्ह जो गड़बड़ थी वञे त मां छा करां, उहो बि मूंखे ई ॾिसणो आहे। अॼु असां ॿार ते अगरि ध्यानु न ॾींदासीं त पोइ धीरे धीरे अगरि ॿार ग़लति कमु न खाईंदे, उल्टी सुल्टी चीजूं खाईंदे बीमार पइजी वियो त माउ पीउ चईंदा न असांजी ज़िमेवारी आहे, पहिरों ई असां ध्यानु ॾियूं। पहिरों नथा ॾियनि, पोइ था ॾियनि, पोइ वरी चवनि था असां छा करूं, हाणे असां ॾाढा दुखी आहियूं। छो जो तव्हां पंहिंजी ज़िमेवारी ठीक सां निभायो नथा। अॼु अगरि ॿार कोई चीजूं नथो खाए घर जी, त चलो ॿाहिरि जी बि एॾी चीजूं हूंदियूं आहिनि जंहिंमें सुठो पौष्टिक हूंदो आहे। अॼु माण्हू चईंदा आहिनि की न ॿाहिरां जी चीजूं न खाइणियूं आहिनि, ख़राबु आहे। ॿारनि जे लाइ चईंदा आहिनि कि चॉकलेट बिस्किट चिप्स न खाओ ॿारनि खे। सुठी आहे ॻाल्हि की ॿारनि जे लाइ सुठी न आहे, पर माण्हू ॾिसो अचानक अगरि असां ॿार खे चीजूं नथा ॾियूं न त तव्हां ॿारनि खे ॿाहिरि बि न मोकिलो, पोइ तव्हां पंहिंजे ॿारनि खे स्कूल बि न मोकिलो, तव्हां काॾे घुमाइण बि न वठी वञो। छो जी तव्हां वैसे उन्हनि खे कुझु इहे खाइण न ॾींदा त उन्हनि जो शरीर उन चीज़ुनि खे डाइजेस्ट न करे सघंदो। पोइ हिकदमि सां माण्हू ॿाहिरि थो वञे, पोइ उहो चीजूं ॿारनि खे खाराए थो त उन्हनि खे सूट नथी करे। ॿी ॻाल्हि, अगरि असां ॿाहिरनि खे ॿाहिरि मोकिलींदा आहियूं न त ॾिसो ॿाहिरां वारा ॿार त खाईंदा आहिनि, सम्झो तव्हां स्कूल में मोकिलियो, ट्यूशन या किथे बि मोकिलियो, हाणे उहो त चिप्स चॉकलेट ॿार खाइनि था, तव्हांजो ॿार खे तव्हां ॾींदव न त हुनजी नज़र त पईंदी, हुनजे मुंहं में त पाणी ईंदो न। उहो त सोचो न, अरे मूंखे त मम्मी ॾींदी न आहे। पोइ कॾहिं कॾहिं ॿारनि खे माण्हू चए बि ॾे अचु मां तोखे चॉकलेट मां थी ॾियां, पोइ उहो हुनजे चए थी करे ऐं चॉकलेट वठी करे पोइ माण्हू फसाए था छॾनि। इन करे ॿारनि जी इच्छा आहे त उन्हनि खे ॾियणो खपे, थोरो थोरो ई ॾियो, कॾहिं कॾहिं ॾियो, लेकिन ॾियो। लेकिन जॾहिं ॿारु चए थो त उनखे ज़रूरु ॾियणी खपे, थोरी सी ॾियो न त छा अॼुकल्ह दुनिया में इहे ई माण्हू करनि था, ॿारनि खे चॉकलेट चीज़ुनि जे बहाने पोइ ॿारनि सां ग़लति थो थी वञे। त इहे बि असांखे ईअं न बसि डॉक्टर चए थो ॿाहिरां वारी चीज़ूं न खारायो, मिठो न खारायो त मतिलबु असां उन्हनि खे ॾियूं ई न, उहे सिकनि वेही, है न। डॉक्टर चए थो इहे न खारायो त ॿियूं चीज़ूं त खारायो न, उहे बि नथी पुॼनि घर में। त इहे असांखे अॼु ॾिसो माण्हू एॾो बीमार, एॾो ब्लड ऐं इहे सभु छो चीज़ुनि में, छो जी ॾिसो ॿाहिरां जी चीज़ुनि में कुझु त शरीर खे मिली वेंदो आहे न। अॼु तव्हां घर में बि न ठाहे ॾियो, ॿाहिरां जो बि न खाइण ॾियो त ॿार जी शरीर में कीअं जो बि ज़रूरी चीज़ूं हूंदियूं आहिनि कीअं वधंदी। इन करे बाबा असांखे चवनि था कि असांखे ज़िमेवारी पूरी रीति सोचे सम्झी करे निभाइणो खपे। ऐं ॾिसो घर में हिकु लेडी 10 ॼणनि सां फ़ोननि ते घड़ी घड़ी ॻाल्हाए थी, 10 ॼणा 10 ॻाल्हियूं, उहो हुनजे अनुसार हले थी। लेकिन घर में त प्रैक्टिकल सीन ई अलॻि आहे, हुननि जे घर में प्रैक्टिकल सीन अलॻि आहे, तव्हांजे घर में प्रैक्टिकल सीन अलॻि आहे। तव्हां हुननि जे भरोसे, हुननि जी रीति कटपुतली थी वेंदो आहे हिकु इंसानु। हिन ॾे फ़ोन कंदो ईअं ईअं चईंदी, पोइ हूअं नचणु लॻी वेंदो, पोइ हुन ॾे फ़ोन कंदो हूअं चईंदी त हूअं नचणु लॻी वेंदो आहे। लेकिन पोइ जेको हिते रहण वारा माण्हू आहिनि उहे परेशान थी वेंदा न। जेको घर में सॼो ॾींहुं फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे न,
उहो त कटपुतली के हिसाब सां नचंदो रहंदो। कॾहिं हुनजी माउ हुनखे कुझु चईंदी, भेण हुनखे कुझु चईंदी, साहेड़ी कुझु चईंदी त नचंदी रहंदी आहे। ख़ुदि जो दिमाग़ यूज़ न कंदा आहिनि। ख़ुदि जो दिमाग़ जेको यूज़ कंदो आहे न उहो फ़ोन ते घटि ॻाल्हाईंदो आहे। छो जो उहो सॼो ॾींहुं मनन कंदो आहे, वीचार कंदो आहे, सही ॻाल्हि जो आहे उहो कंदो। जो माण्हू ख़ुदि जो दिमाग़ यूज़ न कंदो आहे न उहा कटपुतली जीअं नचंदो ई रहंदो आहे। पोइ हुनजे कारण ॿिया घर वारा बि ॾाढा परेशान थी वेंदा आहिनि। पोइ अल्टीमेटली माण्हू हुननि खे चईंदा आहिनि हीअ त पागल आहे। छो जो तव्हां पंहिंजे दिमाग़ सां जो तव्हां जे जॻह ते आहियो, जे माण्हुनि सां गॾु आहियो, उन्हनि जे हिसाब सां अगरि असां हलूं त ठीकु आहे न। अॼु तव्हांखे के लेडी के माण्हू हुनजी साहेड़ी चए थी मां त पंहिंजे ॿारनि खे कुझु ॿाहिरां जो खाराईंदी ई न आहियां, त ज़रूरु उहो कुझु ठाहे ॾींदी हूंदी आहे, हुनजो ॿारु कुझु खाईंदो ई न हूंदो। या उहो पंहिंजे ॿार, छो जी हर हिक जी इच्छा हूंदी आहे न। अॼु कंहिं ॿार खे घर जी चीज़ सुठियूं लॻनि थियूं, कंहिंखे नथी लॻनि, है न। हुननि जे ॿार खे घर जी चीज़ सुठी लॻंदी हूंदी, हुनजी माउ बि हुननि ॿारनि खे कोई कंहिं रीति सां ठाहे ॾींदी हूंदी, या शुरू खां ई अहिड़ी आदत विझी हुनई, या ख़ुदि बि खाइण जी शौक़ीन हूंदी। अॼु घर में अगरि माउ पीउ खाइण जो शौक़ीन न आहे त ॿार जी इच्छा थिए त माउ पीउ चईंदो, मां चईंदी अरे हिक जे लाइ छा ठाहियां, त उहो ॿाहिरां खां बि वियो, घर खां बि वियो, वीचारो सिकंदो वेई। त तॾहिं त मायूं कॾहिं चईंदियूं आहिनि असांखे त सभु पागल चईंदा आहिनि, छो जो तव्हां अहिड़ी हरकतियूं कंदा आहियो, है न। तव्हां सॼो ॾींहुं फ़ोननि ते ॻाल्हाए करे तव्हांखे जो माण्हू चए थो तव्हां हुन हिसाब सां हलो था, लेकिन घर में बि त ॾिसो माण्हुनि जो नेचर कीअं आहे, तव्हांजे पति जो नेचर कीअं आहे, हुन आत्मा जो टेस्ट छा आहे, तव्हांजे ॿारनि जो टेस्ट छा आहे, उहो त माण्हू ॾिसनि नथा। बसि मुंहिंजी मम्मी जे घर मुंहिंजी भाभी हीअं कंदी आहे, मुंहिंजी साहेड़ी हीअं कंदी आहे, डॉक्टर हीअं थो चए, हीअं करो हूअं करो, उहो ठीकु आहे। लेकिन जो माण्हू चए थो उहो ठीकु आहे, लेकिन तव्हां सां गॾु जो माण्हू आहिनि, जो आत्मायूं आहिनि, हुनजो सुभाउ संस्कार त ॾिसो, हुननि जो नेचर त ॾिसो, उन हिसाब सां हलो त सुठो बि। अच्छा, मीठी मीठी सिक लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। उमंग उत्साह सां विश्व कल्याण जी जिम्मेवारी निभाइण वारा आलस्य अलबेलेपन सां मुक्त रहो। बाबा चवनि था जीवन में अगरि असांखे जेको माण्हू ज़िम्मेवार हूंदो आहे न उहो कॾहिं बि जीवन में आलस्य अलबेलोपन न कंदो, हुनखे हमेशह उमंग उत्साह रहंदो आहे। उमंग उत्साह जे कारण उहो सदा अथक रहंदो। हिकु त ज़िम्मेवारी बि हुजे ऐं उमंग उत्साह बि हुजे त अथकपन अची वेंदो आहे, त हुनजे चहिरे ऐं चलन सां ॿियनि खे बि उमंग उत्साह ईंदो आहे कि हा असां बि कयूं। स्लोगन आहे समय प्रमाण शक्तियनि के यूज़ करण माना ज्ञानी योगी तू आत्मा, है न। जे समय असांखे अगरि सम्झो शरीर में तकलीफ़ थी थिए या कोई अहिड़ी ॻाल्हि अची वई, उन समय अगरि असां ज्ञान खे शक्तियुनि खे परमात्मा जी जो आहे उनखे यूज़ कंदासीं तॾहिं त माण्हू मञदा न हीअ ज्ञानी आत्मा आहे, हीअ शक्तिशाली आत्मा आहे। सम्झो असांजो शरीर बीमार आहे ऐं असां बीमार शरीर में असां हा हुलो था करूं। वैसे त असां सुठो पाठ कंदा आहियूं, भक्ति कंदा आहियूं, भॻवान खे यादि कंदा आहियूं, असां चईंदा आहियूं हा मूं में ॾाढी शक्ति आहे, मूं में ॾाढो ज्ञान आहे। लेकिन बीमारी या परिस्थिति में ई पतो लॻंदो आहे तव्हां में केतिरी शक्ति आहे, केतिरो ज्ञान आहे। बीमारी ऐं परिस्थितियुनि में ई पतो लॻंदो आहे। हिक ॿिए सां संगठन में जॾहिं असां कमु कंदा आहियूं न तॾहिं पतो लॻंदो आहे तव्हां में केतिरो ज्ञान आहे, केतिरो शक्ति आहे। तॾहिं चईंदासीं हा तव्हां ज्ञानी योगी आत्मा आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।